मती अध्याय 4। यीशुअ जी आजमाइश। तॾहिं पवित्र आत्मा यीशुअ खे बयाबान में वठी वई ताकि शैतान जे द्वारा हुन जी आजमाइश कई वञे। यीशुअ 40 ॾींहं ऐं राति कुझु बि न खाधईं। इन खां पोइ संदसि खे ॾाढी बुख लॻी। तॾहिं शैतान हुन वटि अची करे चवण लॻो, जेकॾहिं तूं परमेश्वर जो पुटु आहीं त इन पथर खे चओ कि उहे रोटियूं ठही वञनि। यीशुअ उन खे जवाबु ॾिनई, पवित्र शास्त्र में इहो लिखियलु आहे कि माण्हू ख़ाली रोटीअ सां ई जीअरो न रहंदो, पर उहो हर हिक वचन सां जेको परमेश्वर जे मुंहं मां निकिरंदो आहे उन सां जीअरो रहंदो। तॾहिं शैतान यीशुअ खे पवित्र शहर यरूशलेम में वठी वियो ऐं हुन खे मंदर जी चोटीअ ते बीहारे करे चयईंसि, जेकॾहिं तूं परमेश्वर जो पुटु आहीं त हितां पाण खे हेठि किराए, छोकी पवित्र शास्त्र में लिखियलु आहे कि उहो तुंहिंजे बारे में पंहिंजे स्वर्गदूतनि खे हुकुम ॾींदो ऐं उहो तोखे पंहिंजे हथनि सां संभाले वठंदा, किथे ईअं न थिए कि तुंहिंजे पेरनि में धकु लॻे। तंहिं ते यीशुअ उन खे जवाबु ॾिनईंसि, इहो बि लिखियलु आहे, तूं पंहिंजे प्रभु परमेश्वर जी परीक्षा न वठिजांइ। उन खां पोइ शैतान यीशुअ खे हिकु वॾे पहाड़ ते वठी वियो ऐं हुन खे जगत जा सभु राज्य ऐं उन जी शानो शौकत ॾेखारे करे चयईंसि, जेकॾहिं तूं मुंहिंजे पेरनि ते किरी करे मुंहिंजी आराधना करीं त मां इहो सभु कुझु तोखे ॾेई छॾींदोमांइ। यीशुअ उन खे जवाबु ॾिनईंसि, हे शैतान, हितां हलियो वञ, छोकी पवित्र शास्त्र में ईअं लिखियलु आहे, तूं पंहिंजे प्रभु परमेश्वर जी ई आराधना कर ऐं ख़ाली उन जी ई सेवा कर। तॾहिं शैतान उन वटां हली वियो ऐं उन खां पोइ स्वर्गदूत अची करे यीशुअ जी सेवा करण लॻा। यीशुअ जी सेवकाईअ जी शुरूआत। जॾहिं यीशुअ इहो ॿुधो कि यूहन्ना बपतिस्मा ॾियण वारो गिरफ़्तार थी वियो आहे त हू पाण गलील क्षेत्रनि ॾांहुं हली वियो। उहो नासरत नगर खे छॾे करे कफरनहूम नगर में रहण लॻो। इहो नगर जुबलून ऐं नफ्तालिन जे कुलनि जे इलाक़नि में गलील झील जे किनारे ते आहे। सो ईअं यशाया भविष्यवक्ता जे द्वारा चयल वचन पूरो थियो। जुबलून ऐं नफ्तालिन जे कुलनि जो इलाक़ो झील जे रस्ते जे यरदन नदीअ जे उन पार, गलील क्षेत्र जिते चङा गैर यहूदी रहंदा आहिनि। जेके माण्हू ऊंधाए में वेठल हुआ उन्हनि हिकिड़ी वॾी रोशनी ॾिठी। मौत जी ऊंधाए जे इलाक़े में रहण वारनि ते रोशनी चमकी। सो उन वक़्त खां यीशु ईअं प्रचार करण लॻो कि पंहिंजे पापनि खे मञियो ऐं उतां मुड़ो, छोकी स्वर्ग जो राज तव्हांजे वेझो अची पहुतो आहे। यीशुअ जा पहिरियां 4 चेला। हिकिड़े ॾींहुं यीशु जॾहिं गलील झील जे किनारे तां लंघे पियो त उते हुन 2 भाउरनि खे ॾिठो, शमौन जेको पतरस चवाइजंदो आहे ऐं हुन जो भाउ अंद्रियास। इहे ॿई झील में ॼार विझी रहिया हुआ, छोकी उहे ॿई मछुआरा हुआ। यीशुअ उन्हनि खे सॾु करे चयो, मुंहिंजे पोयां हलिया अचो त मां तव्हांखे माण्हुनि जो मछुआरो ठाहींदुमि। उहे ओॾीमहिल ई पंहिंजे ॼारनि खे छॾे करे हुन जे पोयां हलण लॻा। उतां थोरो अॻियां हलंदे ई यीशुअ जब्दीअ जे 2 पुटनि याकूब ऐं यूहन्ना खे ॾिठो। उहे ॿई पंहिंजे पिता जब्दीअ सां गॾु ॿेड़ीअ में ॼारनि खे ठीकु करे रहिया हुआ। यीशुअ उन्हनि 2 भाउरनि खे सॾु कयईं। उहे ॿई ओॾीमहिल ई ॿेड़ीअ खे ऐं पंहिंजे पिता खे छॾे करे यीशुअ जे पोयां हलण लॻा। यीशुअ जो सिख्या ॾियणु ऐं बीमारनि खे ठीकु करणु। यीशु गलील क्षेत्रनि जे सभिनीनि इलाक़नि में घुमंदो रहियो ऐं उतां जे प्रार्थना घरनि में वञी सिख्या ॾींदो ऐं स्वर्ग जे राज जी ख़ुशख़बरीअ जो प्रचार कंदो रहियो ऐं उहो माण्हुनि खे उन्हनि जी हर तरीक़े जी बीमारियुनि ऐं रोगनि मां ठीकु कंदो रहियो। हुन जो नालो सॼे सीरिया देश में फैलिजी वियो। माण्हू लकवे, मिर्गी ऐं अलॻि अलॻि तरीक़े जी बीमारियुनि ऐं तकलीफ़ुनि खां पीड़ित बीमारनि खे ऐं दुष्ट आत्माउनि खां सतायलनि खे यीशुअ वटि वठी आया ऐं हुन उन्हनि सभिनीनि खे ठीकु कयईं। गलील क्षेत्र, दिकापोलिस क्षेत्र, यरूशलेम शहर, यहूदा क्षेत्र ऐं यरदन नदीअ जे उन पार खां हिकु वॾी भीड़ यीशुअ जे पोयां हलण लॻी।